शहदादपुर भरिसां मासूम बाड़ी ॻोठ करम खान निज़ामाणी में गंदे पाणीअ जी खॾ में ॿुॾी फौत थी वई आहे। अव्हांखे अपडेट कयूं पिया ख़बर बाबति। सपना कोहलीअ जो लाश शहदादपुर इंस्टीट्यूट मेडिकल साइंसिस अस्पताल में कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो। अव्हांखे ख़बर ॾियूं पिया शहदादपुर भरिसां मासूम बाड़ी ॻोठ करम खान निज़ामाणी में गंदे पाणीअ जी खॾ में ॿुॾी फौत थी वई आहे। ख़बर सां शेयर कयूं पिया शहदादपुर भरिसां मासूम बाड़ी ॻोठ करम खान निज़ामाणी में गंदे पाणीअ जी खॾ में ॿुॾी फौत थी वई। सपना कोहली जो लाश शहदादपुर इंस्टीट्यूट मेडिकल साइंसिस अस्पताल मां कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो। अपडेट कयूं पिया शहदादपुर भरिसां मासूम बाड़ी ॻोठ करम खान निज़ामाणी में गंदे पाणीअ जी खॾ में ॿुॾी फौत थी वई आहे। सपना कोहली जो लाश शहदादपुर इंस्टीट्यूट मेडिकल साइंसिस अस्पताल मां कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो आहे। अव्हांखे अपडेट कयूं पिया शहदादपुर भरिसां मासूम बाड़ी ॻोठ करम खान निज़ामाणी में गंदे पाणीअ जी खॾ में ॿुॾी फौत थी वई आहे।